ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 5/12/2025। अॼु मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, ये पतित दुनिया हिकु पुराणो गांव आहे। ये तव्हांजे रहण लाइक़ु न आहे। तव्हांखे हाणे नई पावन दुनिया में हलणो आहे। प्रश्न आहे, बाप पंहिंजे ॿारनि खे उन्नति जी कहिड़ी हिकु युक्ति ॿुधाईंदा आहिनि। उत्तर आहे, ॿार तां आज्ञाकारी ठही बाप दादा जी मत ते हलंदा रहो। बाप दादा ॿई इकट्ठा आहिनि, इन करे अगरि हिननि जे चइण सां कुझु नुक़सान बि थी वियो त रिस्पॉन्सिबल बाबा आहे, सभु ठीकु करे छॾींदा। तव्हां पंहिंजी मत न हलायो, शिव बाबा जी मत सम्झी करे हलंदा रहो त ॾाढी उन्नति थी वेंदी। ओम शांति। पहिरीं मुख्य ॻाल्हि, रूहानी ॿारनि खे रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा निश्चय करे वियो ऐं बाप खे यादि करो त तव्हांजी सभु दुख दूरि थी वेंदा। उहो माण्हू आशीर्वाद कंदा आहिनि, इहे बाप बि चवंदा आहिनि, ॿार तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इहे त अति सहज आहे न। इहे भारत जो प्राचीन सहज राजयोग आहे न, है न। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो, इहे त अति सहज आहे। इहा भारत जो प्राचीन सहज राजयोग आहे। भारत जो प्राचीन सहज राजयोग। प्राचीन जो बि टाइम त खपे न। प्राचीन मतिलबु पुराणो। प्राचीन जो बि टाइम त खपे। भारत जो प्राचीन सहज राजयोग आहे। प्राचीन जो बि टाइम त खपे न। लॉन्ग बि केतिरो। बाप सम्झाईंदा आहिनि कि पूरा 5000 वर्ष पहिरियों इहे राजयोग सिखायो हुयो। इहे बाप बग़ैर कोई सम्झाए न सघंदो। ॿियो ॿार बग़ैर कोई सम्झी न सघंदा। गायन बि आहे, आत्माऊं ॿार ऐं परमात्मा बाप अलॻि रहे बहुकाल। बाप बि चवंदा आहिनि, तव्हां सीढ़ी उतरते उतरते पतित ठहिया आहियो, हाणे स्मृति आई तव्हांखे। सभु चिल्लाईंदा आहिनि, हे पतित पावन अचो। कलयुग में पतित ई हूंदा आहिनि, सतयुग में हूंदा आहिनि पावन। उहा आहे पावन दुनिया, उहा आहे ही पावन दुनिया। ये पुराणी पतित दुनिया रहण लाइक़ु न आहे, है न। ये पतित पुराणी दुनिया रहण लाइक़ु न आहे। परंतु माया जो बि प्रभाव कोई घटि न आहे। हिते ॾिसो 100-150 मंज़िल जा वॾा वॾा मकान ठाहींदा रहंदा आहिनि। इन्हनि खे माया जो पांप चइबो आहे। माया जो जलवो अहिड़ो आहे, जो चओ स्वर्ग में हलो त चईंदा आहिनि असांजे लाइ स्वर्ग इहो ई आहे। इनखे माया जो जलवो चइबो आहे। परंतु तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, इहे त पुराणो गांव आहे। हिनखे चइबो आहे नर्क। पुराणी दुनिया सो बि रौरव नर्क आहे न, है न। पुराणी दुनिया सो बि रौरव नर्क। सत्य खे चइबो आहे स्वर्ग। इहे अक्षर आहे न, इहे अक्षर आहे। हिनखे विशियस वर्ल्ड त सभु चवंदा आहिनि, वाइसलेस वर्ल्ड त इहे स्वर्ग ई हुयो। स्वर्ग खे चइबो आहे वाइसलेस वर्ल्ड, नर्क खे चइबो आहे विशियस वर्ल्ड। एतिरा बि सहज ॻाल्हियूं छो न कंहिंजी बुद्धि में वेंदियूं आहिनि। मनुष्य केतिरा दुखी आहिनि, केतिरा लड़ाई झगड़ा आदि थींदा रहंदा आहिनि। दिन प्रतिदिन बॉम्ब्स आदि बि ईअं ठाहींदा रहंदा आहिनि जो किरण ऐं मनुष्य ख़तमु थी वञे। परंतु तुच्छ बुद्धि मनुष्य सम्झी न सघंदा आहिनि कि हाणे छा थियण वारो आहे, है न। इहे ॻाल्हियूं कोई सम्झाए न सघंदो सवाइ बाबा जी। छा थियण वारो आहे, पुराणी दुनिया जो विनाश थियणो आहे ऐं नई दुनिया जी स्थापना बि गुप्त रीति सां थिए थी। तव्हां ॿारनि खे चइबो आहे गुप्त वॉरियर्स। कोई सम्झंदा आहिनि कि छा कि तव्हां लड़ाई, कोई सम्झंदा आहिनि छा कि तव्हां लड़ाई करो था। तव्हांजी लड़ाई आहे ई हिन 5 विकारनि सां। सभिनि खे चवंदा आहियो पवित्र ठहो। हिकु बाप जा ॿार आहियो न, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार, त सभु भाउ भेण थी वियो। सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। प्रजापिता ब्रह्मा जा त ढेर भाउ आहिनि, हिकु त न आहे न, नाम ई आहे प्रजापिता। लौकिक बाप खे कॾहिं प्रजापिता न चवंदासीं। प्रजापिता
आहे त हुनजा सभु ॿार आपस में भाउ भेण आहिनि, ब्रह्म कुमार कुमारियूं ठहियलु, परंतु सम्झंदा न आहिनि, है न, परंतु कोई सम्झंदो न आहे। जीअं पथर बुद्धि आहिनि, सम्झण जी कोशिशि बि न कंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार भाउ भेण थी विया, विकार में त वञी न सघंदा। तव्हांजो बोर्ड ते बि प्रजापिता अक्षर ॾाढो ज़रूरी आहे। इहे अक्षर त ज़रूरु लिखणो खपे। सिर्फ़ु ब्रह्मा लिखण सां एतिरो ज़ोरदार न थींदो आहे, त बोर्ड में बि करेक्ट अक्षर लिखी सुधारणो पए। इहे त ॾाढो ज़रूरी अक्षर आहे। ब्रह्मा नाम त फीमेल जो बि आहे, नाम ई खुटी विया आहिनि, त मेल जो नाम फीमेल ते रखी छॾंदा आहिनि। एतिरा नाम अचनि किथां, त सभु ड्रामा प्लान अनुसार आहे। बाप जो वाइदो, बाप सां वफ़ादार आज्ञाकारी ठहिणु कोई मासी जो घर न आहे। बाप ऐं दादा ॿई इकठा आहिनि, सम्झी न सघंदा आहिनि इहे केरु आहे। जॾहिं शिव बाबा चवंदा आहिनि त मुंहिंजी आज्ञा खे बि सम्झी न सघंदा आहिनि। उल्टो चऊं या सुल्टो, तव्हां सम्झो शिव बाबा चवंदा त रिस्पॉन्सिबल उहो ई आहे। इन्हनि जे चइण सां कुझु नुक़सानु थियो त रिस्पॉन्सिबल उहो सभु ठीकु करे छॾंदो। शिव बाबा जो ई सम्झंदा रहो त तव्हांजी उन्नति थींदी रहंदी, परंतु मुश्किल सम्झंदा आहिनि, कोई पोइ पंहिंजे मथे हलंदा रहंदा आहिनि। बाबा केतिरो दूरि खां ईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे डायरेक्शन ॾियणु, सम्झाइणु। कोई वटि त इहे स्पिरिचुअल नॉलेज ई न आहे। सॼो ॾींहुं चिंतन हलाइणो खपे, छा लिखूं जो मनुष्य सम्झनि। इहे सिधा अक्षर लिखणा खपनि जो मनुष्यनि जी दृष्टि पए। तव्हां अहिड़ो सम्झायो जो कोई प्रश्न पुछण जी दरकार ई न पए। चओ, बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झ, मूंखे यादि करो, त सभु दुख दूरि थी वेंदा। सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करण सां ई सभु दुख दूरि थी वेंदा। छो जो आत्मा त निर्बंधन आहे न, निर्विकारी आहे। जो सुठी रीति यादि में रहंदा उहे ई उजपत पाईंदा। इहे त सेकेंड जी ॻाल्हि आहे। मनुष्य छा पुछंदा रहंदा आहिनि। तव्हां कुझु बि न ॿुधायो। चओ जास्ती पुछो न। पहिरियों त हिकु ॻाल्हि ते निश्चय करो, प्रश्न जे जास्ती जंगल में पई वेंदा त पोइ निकिरण जो रास्तो न मिलंदो। जीअं फॉगी में मनुष्य मुंझी वेंदा आहिनि न, त पोइ निकिरी न सघंदा आहिनि। इहे बि ईअं ई आहे। मनुष्य किथां खां किथां माया तरफ़ निकिरी वेंदा आहिनि। इन करे पहिरियों सभिनि खे हिकु ई ॻाल्हि सम्झायो, तव्हां त आत्मा आहियो अविनाशी। बाबा बि अविनाशी पतित पावन आहे, तव्हां आहियो पतित। हाणे त घर वञिणो आहे या नई दुनिया में। हाणे या त घर हलणो आहे या नई दुनिया में अचिणो। मतिलबु कोई त परम धाम में रहंदो, कोई नई दुनिया में ईंदो। पुराणी दुनिया में पिछाड़ी ते ईंदा रहंदा। जो पूरो पढ़ंदा न उहे ज़रूरु पुठियां ईंदा न। केतिरो हिसाबु आहे ॿियो। ऐं पोइ पढ़ाई सां बि सम्झिबो आहे पहिरियों केरु ईंदो। स्कूल में बि निशानी ॾेखारींदा आहिनि न, दौड़ी पाए करे पोइ हथु लॻाए अचो, पहिरें नंबर वारनि खे इनाम मिलंदो आहे। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। बेहद जो ड्रामो, बेहद जो इनाम मिलंदो आहे। बाबा चवंदा आहिनि यादि जी यात्रा में रहो, है न। बाबा चवंदा आहिनि यादि जी यात्रा में रहो। दैवी गुण धारण करणा आहिनि। सर्व गुण संपन्न हिते ठहिणो आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि चार्ट रखो। यादि जी यात्रा जो बि चार्ट रखो त पतो पवंदो कि असां फ़ाइदे में आहियूं या घाटे में। परंतु ॿार रखंदा न आहिनि। बाबा चवंदा आहिनि लेकिन ॿार कंदा न आहिनि। ॾाढा थोरा आहिनि जो हिन करे माला बि थोड़नि जी ठहींदी आहे। यादि जी यात्रा जो चार्ट रखो। केतिरो समय असां बाबा खे यादि करे हर कर्म करूं था, है न। केतिरो समय असांजी बुद्धि में बाबा जी श्रीमत आहे, मन में बाबा जी यादि आहे। हिन करे 8 वॾा स्कॉलरशिप वठंदा, पोइ 108+ में रहंदा। प्लस में केरु वेंदो बादशाह ऐं रानी। प्लस में केरु वेंदा बादशाह ऐं रानी।
ॾाढो जरा सां फ़र्क़ु रहंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। इहा आहे ई यादि जी यात्रा। बसि इहा बाप जो मैसेज ॾियणो आहे, टिक टिक न करणी आहे, है न। टिक टिक करण जी दरकार न आहे। मन मना भव, देह जे सभु संबंध छॾे पुराणी दुनिया में सभिनि सां पुराणी दुनिया में सभिनि जो बुद्धि सां त्याग करिणो आहे, छो जे हाणे वापसि हलणो आहे, है न। अशरीरी ठहिणो आहे। हिते बाबा यादि दिलाईंदा आहिनि, पोइ सॼे ॾींहं में बिल्कुलु यादि ई न कंदा आहिनि, श्रीमत ते न हलंदा आहिनि, न बुद्धि में वेंदो न आहे। बाबा चवंदा आहिनि नई दुनिया में वञिणो आहे त सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा असांखे राज्य भाग्य ॾिनई, असां पोइ हीअं गवायो 84 जन्मनि जे लाइ। बाबा असांखे राज्य भाग्य ॾिनई, पोइ असां हीअं गवायो 84 जन्मनि वठी करे, लाखों वर्ष त ॻाल्हि न आहे। ॾाढा ॿार अलॻि खे न ॼाणण जे कारण ॾाढो प्रश्न पुछंदा रहंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि पहिरियों मामिकम यादि करो त पाप कटिजी वेंदा, दैवी गुण धारण करो त देवता ठही वेंदा, है न। बाप चवंदा आहिनि पहिरियों मामिकम यादि करो त पाप कटिजी वेंदा, दैवी गुण धारण करो त देवता ठही वेंदा। ॿियो कुझु करण जी दरकार ई न आहे। बाप खे यादि करो, दैवी गुण धारण करो। अलफ़ न सम्झे त ॿिए ते जी तिक तिक करण सां ख़ुदि ई मुंझी वेंदा, पोइ तंग थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पहिरियों अलफ़ खे ॼाणण सां सभु कुझु ॼाणे वेंदो, मुंहिंजे द्वारा मूंखे ॼाणण सां तव्हां सभु कुझु ॼाणे वेंदो, बाक़ी ॼाणण जो कुझु रहंदो ई न। इन करे 7 रोज़ रखिबा आहिनि। 7 रोज़ में ॾाढो सम्झी सघंदा आहिनि, परंतु नंबरवार 7 रोज़नि में ॾाढो सम्झी सघंदा आहिनि, परंतु बि नंबरवार। कोई त कुझु बि सम्झंदा ई न आहिनि, उहो छा राजा रानी ठहींदा। हिक जे मथां राजा ई कंदा, छा हर हिक खे पंहिंजी पंहिंजी प्रजा बि ठाहिणी आहे। टाइम ॾाढो वेस्ट कंदा आहिनि। बाबा त चवंदा आहिनि वीचारा आहिनि, भल केतिरो बि वॾा वॾा मर्तबा वारा आहिनि, परंतु बाप खे न ॼाणंदा ई त सभु कुझु मिटी में मिली वेंदो। बाक़ी थोरो समय आहे, विनाश काले विपरीत बुद्धि वारनि जो त विनाश थियणो आहे। असां आत्माउनि जी प्रीत बुद्धि केतिरी आहे उहो त सम्झी सघंदा आहिनि। कोई चवंदा आहिनि 1-2 घंटा यादि रहंदो आहे, छा लौकिक बाप सां 1-2 घंटो प्रीत रखंदा, सॼो ॾींहुं बाबा बाबा चवंदा रहंदा आहिनि। हिते भल बाबा बाबा कंदा आहिनि, परंतु हड्डी प्रीत थोरी आहे। बाबा बाबा चवंदा आहिनि शिव बाबा खे यादि कंदा रहो, बार बार चवंदा आहिनि शिव बाबा खे यादि कंदा रहो, सच सच यादि करिणो आहे, चालाकी हली न सघे। ॾाढा आहिनि जो चवंदा आहिनि असां त शिव बाबा खे यादि कंदासीं, पोइ उहा त उड़ण लॻी वञनि। बाबा बसि असां त वञूं था सर्विस ते, ॾाढनि जो कल्याण करणु। जेतिरो ॾाढनि खे पैगाम ॾींदा ओतिरो यादि में रहंदा, है न। हिते चालाकी हली न सघे। बाबा बसि असां त वञूं था सर्विस ते, ॾाढनि जो कल्याण करिणो। बाबा चवनि था जेतिरनि ॾाढनि खे पैगाम ॾींदो ओतिरो यादि में रहंदो। ॾाढी बच्चियूं चवंदियूं आहिनि बंधन आहे, अरे बंधन त सॼी दुनिया खे आहे, बंधन खे युक्ति सां कटणो आहे। युक्तियूं ॾाढियूं आहिनि, सम्झो कल्ह मरी वेंदा, पोइ ॿार केरु संभालंदा, ज़रूरु कोई न कोई संभालण वारो निकिरी वेंदो। अज्ञान काल में बि ॿी शादी करे जन्म वठंदा आहिनि, ॿी शादी करे वठंदा आहिनि। हिन समय ते शादी बि मुसीबत आहे। कंहिंखे थोरो पैसो ॾेई करे चओ ॿारनि खे संभालो, तव्हांजो इहे मर्ज़ी व जन्म आहे न, जीते जी मरी आयो, पोइ पुठियां केरु संभालंदो त ज़रूरु नर्स रखणी पए। पैसा सां छा न थी सघंदो आहे। बंधन मुक्त ज़रूरु ठाहिणो आहे। सर्विस जो शौक़ु वारा आपे ई भॼंदा, दुनिया सां मरी विया। हिते त बाप चवंदा आहिनि मित्र संबंधी आदि जो बि उद्धार करो, सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। मन मना भव त सतो प्रधान थी वेंदो। इहे बाबा ई चवंदा आहिनि त मथां खां ईंदा आहिनि, इहे बाबा ई चवंदा आहिनि
ॿिया त मथां खां ईंदा आहिनि। उन्हनि जी प्रजा बि उन्हनि जे पिछाड़ी ईंदी आहे। जीअं क्राइस्ट सभिनि खे हेठि वठी ईंदा आहिनि न, हेठि पाठ वॼाईंदे वॼाईंदे जॾहिं अशांत थी वेंदा आहिनि त चवंदा आहिनि असांखे शांती खपे। उहे माण्हू शांती जी मांग कंदा आहिनि, जेका ॿिया धर्म वारा आहिनि। वेठा त हुयो शांती में, पोइ प्रिसिप्टर पिछाड़ी अचिणो पवंदो आहे। पोइ चवंदा आहिनि हे पदत पावन अचो, कहिड़ो खेल ठहियलु आहे। उहा अंत में अची करे लक्ष्य वठंदा। ॿारनि खे साक्षात्कार कयो आहे ॿारनि, मनमना भव जो लक्ष्य अची करे वठंदा। हाणे तव्हां बेगर टू प्रिंस ठहींदा। हिन समय त साहूकार आहिनि उहो बेगर ठहींदा। वंडर आहे न, हिन खेल खे जरा बि कोई ॼाणंदो न आहे। सॼी राजधानी जी स्थापना थिए थी, कोई त ग़रीब बि ठहींदो न। हीअ ॾाढी दुरादेशी बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। पिछाड़ी में सभु साक्षात्कार थींदो, असां कीअं ट्रांसफर थींदा आहियूं न। पिछाड़ी में सभु साक्षात्कार थी वेंदो सभिनि खे, कि असां कीअं ट्रांसफर थियूं था, केरु छा ठहींदो। तव्हां पढ़ंदा आहियो नई दुनिया जे लाइ। हाणे त संगम आहे न, पढ़ी करे पास कंदव त दैवी कुल में वेंदव। हाणे ब्राह्मण कुल में आहियो। इहे ॻाल्हियूं कोई सम्झी न सघे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, जरा बि कंहिंजी बुद्धि में न वेंदो आहे। निराकार भॻवानु अची करे पढ़ाईंदा आहिनि। इहे ड्रामा ॾाढो वंडरफुल ठहियलु आहे, उन्हनि खे तव्हां ॼाणंदा आहियो ऐं पाठ वॼायो था। त्रिमूर्ति जो चित्र ते बि सम्झाइणो पए, ब्रह्मा द्वारा स्थापना, विनाश त ऑटोमेटिकली थियणो ई आहे, सिर्फ़ु नाम रखी छॾियो आहे। इहे बि ड्रामो ठहियलु आहे। मुख्य ॻाल्हि आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त जंग कुतरी वेंदी। स्कूल में जेतिरो सुठी रीति पढ़ंदव वॾी आमदनी थींदी। तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ हेल्थ वेल्थ मिलंदी आहे, घटि ॻाल्हि थोरी आहे। हिते भल वेल्थ आहे, परंतु टाइम न आहे जो पुत्र पोतरा खाओ। बाप सभु कुझु हिन सेवा में लॻाए छॾियईं त केतिरो जमा थियो। ब्रह्मा बाबा सभिनि जो थोरी जमा थींदो। एतिरा लखपति आहिनि, पैसो कमु ईंदो न। बाबा वठंदा ई न त ॾियणो पए जो ॾियणो पए। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे वारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बंधन कटण जी युक्ति रचणी आहे, जिगरी बाप सां प्रीत रखणी आहे। बाप जो सभिनि खे पैगाम ॾियणो, सभिनि जो कल्याण करिणो आहे। ॿियो आहे दुरादेशी बुद्धि सां हिन बेहद जे खेल खे सम्झणो आहे। दुरादेशी बुद्धि सां हिन बेहद जे खेल खे सम्झणो आहे। बेगर टू प्रिंस ठहिण जी पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो है न। बंधन मुक्त थियण जी युक्ति रखणी आहे, बाबा सां प्रीत रखणी आहे, सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। दुरादेशी बुद्धि सां हिन बेहद जे खेल खे सम्झणो आहे। बेगर टू प्रिंस ठहिण जी पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। यादि जो सचो चार्ट रखिणो आहे। वरदान, संकल्प रूपी बीज खे कल्याण जी शुभ भावना सां भरपूर रखण वारा विश्व कल्याणकारी ठहो। जीअं सॼे वृक्ष जो सॼो बीज, जीअं सॼे वृक्ष जो सॼो बीज में, जीअं सॼे वृक्ष जो सार बीज में हूंदो आहे, ईअं संकल्प रूपी बीज हर आत्मा जे प्रति, प्रकृति जे प्रति शुभ भावना वारो हुजे। हर आत्मा सर्व खे बाप समान ठाहिण जी भावना हुजे। निर्बल खे बलवान ठाहिण जी, दुखी अशांत आत्माउनि खे सदा सुखी शांत ठाहिण जी। निर्बल खे बलवान ठाहियो, सभिनि खे बाप समान ठाहिण जी भावना हुजे। निर्बल खे बलवान ठाहिण जी, दुखी अशांत आत्माउनि खे सदा सुखी शांत ठाहिण जी
भावना जो रस व सार हर संकल्प में भरल हुई सभिन जो ही कल्याण थे। बस सभिन जो ही कल्याण थे। तो यही संकल्प में हुजे है ना। सार सा खाली अर्थात व्यक्त न बने। कल्याण से भावना से समृद्ध हो तरी चैन से बाप समान विश्व कल्याणकारी। स्लोगन माया जे झमेलन सा घबराइण जे बजाय सदा परमात्मा मेले जी मौज मनाईंदा रहो। माया जे झमेलन सां घबराइण जे बजाय परमात्मा मेले जी मौज मनाईंदा रहो। अव्यक्त इशारो कर्मातीत ठहिण लाइ अशरीरी ठहिण जो अभ्यास वधायो। शरीर जो बंधन, कर्म जो बंधन, व्यक्तिन जो बंधन, है न, वैभवन जो बंधन, स्वभाव संस्कार जो बंधन। शरीर जो भी बंधन न हुजे, कर्मन जो भी बंधन न हुजे, ये करिणो आहे, ये करिणो आहे, ये करिणो आहे। व्यक्तिन जो भी बंधन न हुजे, वैभवन जो भी बंधन न हुजे, स्वभाव संस्कार जो भी बंधन न हुजे। कोई भी बंधन पंहिंजी तरफ आकर्षित न करे, है ना। कोई भी तरह बंधन, ये बंधन ही आत्मा के टाइट करे छॾंदा आहिनि। हिन करे सदा निर्लिप्त अर्थात न्यारा ऐं अति प्यारा ठहिण जो अभ्यास करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।